नादी ते बी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। घोटकी खां घोटकी जे डेवरी रोड भरिसां घर मां 20 वरें जे सफ़ीउल्ला इंदड़ जो लाश हथायो आहे। लाश घर जे पखे में टंगियल ॾिसी वारसनि पुलिस खे इतला ॾिनो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई करे रहिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां घोटकी खां शेयर कंदा हलूं त घोटकी जे डेवरी रोड भरिसां घर मां 20 वरें जे सफ़ीउल्ला इंदड़ जो लाश हथायो आहे। लाश घर जे पखे में टंगियल ॾिसी वारसनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालके इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त कार्रवाई करे रहिया आहियूं। इन हवाले सां नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी घोटकी जे रिपोर्टर जब्बार महर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी जब्बार, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी मंज़र अव्हांखे ॿुधंदो रहां त घोटकी जे डेविड रोड सां भरिसां जेको आहे सो घर मां 20 वरनि जे सफ़ीला इंदड़ जो जेको आहे सो लाश पखे में टंगल हथ आयो, जंहिंखे जेको आहे सो वारसनि ॾिसी करे पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालका इस्पताल घोटकी खणाए आई, जिते जेको आहे सो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। उन मौक़े ते पुलिस जो चवणु हो त वधीक वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। होॾां वारसनि जो चवणु हो त जेको आहे असीं पने अकल जा रहवासी आहियूं, हिते मोबाइल फ़ोन जो कारोबार कंदा हुआसीं। जॾहिं घर वियासीं त भाउ जो जेको लाश हुई उहो पखे में टंगियल हो ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो आहे। जॾहिं त जेको आहे हिन महिल ताईं को वाक़े जी पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच करे रहिया आहियूं। जी वॾी महिरबानी जब्बार, आगाह खणण लाइ।